कंदकोट में खबर है वहां ताईं पहुंचायो पिया। आज डिप्टी कमिश्नर ऑफिस में स्पेशल कमेटी बाबत इजलास थियो, जंहिंमें लेडिकेशन सेफ हाउस मेंटल मजदूर माण्हू नांग ऐं कुते जी वैक्सीन फैक्ट्री ऐं सिरनि जे भट्टे ते कम कंदड़ लेबर जी फलाह बहबूद मुतलिक़ गॾिजाणी थी। गॾिजाणी में वास्तेदार अमलदार पंहिंजूं माहिवार रिपोर्टूं पेश कयूं, जिन ते गौर वीचार कयो वियो। उन मौके ते एडीसी गॾिजाणी सां खिताब कंदे चयो त गैर हाज़ुर डिपार्टमेंट ॾांहुं एप्लीकेशन लेटर जारी कयो वञे। कश्मीर ज़िले अंदर सेफ हाउस फ़ाल आहे ऐं उन में घुर्बल ज़रूरतनि जी लिस्ट फराहम कई वञे त जीअं ई उन ते गौर करे सघिजे। मेंटल ऐं मज़दूर माण्हुनि जा केस पुलिस वटि दर्ज कराइनि ऐं जेकॾहिं इलाज जी ज़रूरत आहे त अस्पताल दाख़िल करायो वञे। हिन सिहत खाते खे हिदायत कई त नांग ऐं कुते जी वैक्सीन जी फराहमी खे यकीनी बणायो वञे, उन जी एक्सपायर तारीख़ पिणु चेक कई वञे। लेबर खाते खे हिदायत कई त फैक्ट्रियुनि ऐं भट्टनि ते कमु कंदड़ मज़दूरनि जी लिस्ट फराहम कई वञे। मज़दूरनि खे मज़दूरी नथी ॾिनी वञे, उन्हनि खे मुनासिब मज़दूरी अदा कई वञे। सड़ियल मज़दूरनि जो पिणु इलाज जो तदारुक करायो वञे। रिपोर्ट मीरसन मलिक, ATV न्यूज़, कंदकोट।